जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु सिंध जे नाले वारे मशहूरु सिंगर टीवी रेडियो ते मशहूरु सिंगर जेको आहे असां सां जिनसार अली समो साहब मौजूदु आहे। जिनसार अली समो साहब सां काफ़ी टाइम खां जेको आहे टाइम वठण जे लाइ बेताब हुयुसि, पर इतफ़ाक़ सां अॼु साईं असांखे जेको आहे रोयल साहब जी दरगाह कंडड़ी शरीफ़ में अॼु इतफ़ाक़नि मेले ते असीं मिलिया आहियूं। इन सिलसिले में अची असीं जेको आहे अॼु ॻाल्हि ॿोल कयूं था जिनसार अली समो साहब सां। त साईं छा थो चए? अस्सलाम वालेकुम सर। साईं वालेकुम सलाम। सर कहिड़ा हाल? साईं अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। अवां कीअं आहियो? शुक्र अवां जी वॾी महिरबानी जो अवां मूंखे काफ़ी टाइम खां वठी यादि कयो पिया, ऐं अवां जी वॾी महिरबानी। पर अवां जो मयारी मां आहियां, पहिरीं त उन जे लाइ माज़रत, ऐं अवां खे मुबारकूं हुजनि सोच टीवी जी जेका अवां एॾी वॾी नशर खणी आया आहियो। ऐं मूंखे तमामु ख़ुशी इहा थी त सोच टीवी जो जेको लोगो आहे उहो असांजो सिंधी सकावत अजरक जो आहे। मुंहिंजे लाइ इहा तमामु वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे, ऐं इन जे लाइ वरी तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर खोड़ सारी मुबारक हुजनि। सर तव्हांजूं तमामु सुठा एल्बम अचनि पिया, ऑडियो में अचनि पिया, वीडियो में अचनि पिया, उनखां पोइ मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि ते बि अचनि पिया। असीं बि कोशिशि कंदासीं अव्हांखे पंहिंजे स्टूडियो में घुराए करे हिकु ॿ गाना रिकॉर्ड कराइण जे लाइ। त अॼुकल्ह जी शाइरी में कुझु चेंजिंग अचे पई, त चेंजिंग इहा अचे पई त काफ़ी जेके आहिनि मतिलबु फोक धुनूं अचनि पियूं, ऐं जेके शाइर असांजा आहिनि उहे जेके आहिनि बेहयाई जे तरफ़ इलाही सारी शाइरी वञे पई, ऐं असांजा सुठा जेके शाइर आहिनि अॼुकल्ह उहो इन्हनि बेहयाई जी शाइरीनि जे पुठियां लहिजी पिया आहिनि। त उन्हनि जो बि म्यार घटिजी वियो आहे, जेके ॻाइण वारा फ़नकार आहिनि उन्हनि जो बि म्यार घटिजी वियो आहे। आख़िर इन्हनि शाइरनि खे छा थी वियो आहे ऐं इन्हनि सिंगरनि खे छा थी वियो आहे, ऐं अवाम छा वाक़ई अहिड़ी शाइरी पसंदि करे थी या उहे पाण पंहिंजो नालो कमाइण जे लाइ इहे शाइरी जेका आहिनि तयारु कनि था? जी अदा, बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत सुवालु आहे अव्हांजो। कंहिं शाइर जो शेर आहे त अणॼाण जी वाह वाह ते थियणु शाद न घुरिजे, बेदाद ॾे दाद सो दाद न घुरिजे। असल में सिंधी में चवणी आहे त थोरा कणा बि थाली में चङा, थोरो ई ॻाइजे। जेतिरो बि इंसान जो पंहिंजो हाल आहे ऐं जेतिरो वॉइस आहे, जेतिरो बि पंहिंजो हाल आहे, उन हाल आधार सुठी शाइरी ॻाइजे ऐं सुठे ट्रेंड खे अॻिते वठी अचिजे। असल में शाइरी उहा ॻाइणु खपे जंहिंमें मयार हुजे। बेमयारी शाइरी अॼुकल्ह बिल्कुलु हले पई, ऐं मां उन्हनि दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि, ऐं मां उन्हनि पंहिंजे फ़नकारनि पंहिंजे भाइरनि खे मां उहो अर्ज़ु कंदुसि त असांजी सिंध सुहारी कंहिं बि टैलेंट जी मोहताज न आहे। असांजी सिंध सुहारी में तमामु वॾो टैलेंट आहे, ऐं सुठा ॿुधण वारा ऐं मौसीक़ी सां इलाही मोहबत, इलाही प्यार करण वारा माण्हू अञा असां वटि मौजूदु आहिनि। ख़ुदा जेको तव्हां तकड़ में टेक्नोलॉजी जो पासो वरितो आहे, कंप्यूटर असांजे लाइ हालांकि फ़ाइदो बि आहे, नुक़सान बि आहे। फ़ाइदो इहो आहे त असांजे ग़लतियुनि खे लिकाए करे असांखे उहो दुरुस्त करे अॻियां पेश थो करे। नुक़सानु असांखे इन में आहे त हू असांखे महिनत जे लाइ सफ़ा बिल्कुलु बंदि थो करे छॾे, जो असांजी महिनत करण ते बिल्कुलु दिलि नथी करे। असांखे ख़बर आहे अॼु अहिड़ो टेक्नोलॉजी दौरु लॻो पियो आहे, जेका असांजी ग़लती थींदी या किथे बि असांजो कचो सुर लॻंदो उहो ओॾां दुरुस्त थी वेंदो। पर अगरि ओॾां दुरुस्त करण जे अगरि जे पाण महिनत कंदव त ॾाढो सुठो आहे। नंढड़ी उमिरि में तव्हां ॻाइणु शुरू कयो ऐं उनखां पोइ जेको आहे माशाअल्लाह अल्लाह पाक तव्हांखे एतिरी इज़त ॾिनी, उनजे पुठियां कंहिंजो हथु आहे? जी सर, बिल्कुलु मुंहिंजी नंढड़ी महिनत जे पोयां ऐं मुंहिंजी हिन फील्ड जे पोयां तमामु वॾे में वॾो हथु मुंहिंजे बाबा साईं जन जो आहे। छो त जॾहिं मुंहिंजे फ़न जो शुरूआती दौरु हुयो त मुंहिंजे बाबा खे इलाही चाह हुयो त आउं कॾहिं जिनसार अली खे फ़नकार थींदे ॾिसां ऐं कॾहिं कंहिं सुठी स्टेज ते उनखे ॻाईंदे ॾिसां। इहो मुंहिंजे बाबा जी तमामु वॾे में वॾी ख़्वाहिश हुई। पोइ जॾहिं असां में इहो हूंदो आहे त कहिड़े बि कम जे लाइ कंहिं बि नौजवान खे असां शुरू कराईंदा आहियूं त पंहिंजे सीनियर्स खां पुछंदा आहियूं, उन्हनि जा व्यूज़ वठंदा आहियूं, उन्हनि खां कमेंट्स वठंदा आहियूं। पोइ मुंहिंजे बाबा जॾहिं उन्हनि सीनियर्स खां पुछो त बाबा जिनसार अली खे मुंहिंजो शौक़ु आहे त इन्हनि खे ॻारायां, ऐं जिनसार अली जो वॉइस ॿुधो, आवाज़ु ॿुधो, अव्हांखे कीअं पियो लॻे। पोइ जन मुंहिंजो वॉइस ॿुधो हुयो, उन्हनि चयो त बाबा हीउ कॾहिं बि फ़नकार नथो थी सघे। पोइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह, इहे अलाह जा करम आहिनि। मूंखे पंहिंजे बाबा ऐं मुंहिंजी अम्मी, मुंहिंजे उस्तादनि, उन्हनि जी वॾी महिरबानी ही, उन्हनि जे ई करे मां जेको अॼु आहियां। अॼु मां पंहिंजे बाबा ऐं पंहिंजे उस्तादनि उन्हनि जे करे आहियां। उहा शाह साहब जी बि शाइरी ॻाई आहे, सचल सामी जी बि शाइरी ॻाई आहे, अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब जी शाइरी ॻाई आहे, शेख हयाज़ी जी बि शाइरी ॻाई, बिल्कुलु न बाबा बुले शाह जी बि शाइरी ॻाई आहे। बेशक। त
इन्हनि शाइरीनि में जेके नवां फोक धुनूं पिणु ॾिनियूं आहिनि, केतिरी वधीक शाइरी जेका आहे असांजे मुआशिरे में कहिड़े जेका शाइरी ॿुधी वेंदी आहे? हा सर, बिल्कुलु जीअं त जेको मुंहिंजो रंग आहे उहो मुंहिंजो रंग इलाही काफ़ी सां इलाही मुंहिंजो चाव आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, बैदिल बेकस, साईं रोहल साईं, ऐं उन्हनि खां पोइ जेके असांजी गज़ल जी दुनिया में साईं बाबा अब्दुल गफ़ार तबसुम साहिबु, साईं शेख हयात साहिबु, मतिलबु मूंखे जेका बि सुठी शाइरी आहे, जिते जिते मूं ॻायो आहे उते मूंखे ॾाढी मोट मिली आहे सुठी शाइरी जी, जंहिंमें मयार हुजे, जंहिंजो मक़सदु हुजे। जिते जिते मूं पंहिंजो परफॉर्म कयो आहे मूंखे ॾाढी मोट मिली आहे। वधीक ॻाइण जो किथे मज़ो ईंदो आहे मूंखे? सर हा, मां जॾहिं सिंध त मुंहिंजी सुहारी आहे, सिंध सां मूंखे ॾाढो चाव आहे, सिंध सां ॾाढी मोहबत आहे मुंहिंजी। जॾहिं आउं पंहिंजी सिंध खां ॿाहिरि आउट ऑफ कंट्री जॾहिं मुंहिंजो वञणु थियो त मूंखे पहिरीं इहो हुयो त मुंहिंजो यार असांजी सिंध सुहारी आहे, ॾाढी मोहबती सिंध आहे। जीअं त बिल्कुलु वधीक ॻाइण में मज़ो त पंहिंजी सिंध सुहारी आहे, हितां ई स्टार्ट वरितो आहे, सिंध में जनमु थियो आहे, सिंध जी मिटी सां ॾाढो चाव आहे, ऐं पंहिंजी सिंध में जिते बि ॻाइण जो मौक़ो मिलंदो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। पर जॾहिं सिंध खां ॿाहिरि आउट ऑफ कंट्री मुंहिंजो वञणु थियो त मूंखे ॾाढो डाउट हुयो त असांजी सिंध जा माण्हू त ॾाढा मोहबती, ॾाढो प्यारु कंदड़ आहिनि, उतां जा माण्हू कीअं हूंदा। पोइ जॾहिं आउं उते ॿाहिरि पहुतुसि, उते मां पंहिंजे सिंधी भाइरनि सां मिलियुसि त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ईअं ई महसूसु थियो मां पंहिंजी सिंध में ई पहुतो आहियां। ऐं उते जॾहिं मुंहिंजो परफॉर्म थियो, उते असां पंहिंजे सूफ़ी बुज़ुर्गनि जो जेको पैगाम ॾिनो, भिटाई सरकार, सचल साईं, बैदिल साईं, रोहल साईं, उते असां जॾहिं उहो सूफ़ी अज़म ॻायोसीं ऐं उहो पैगाम ॾिनोसीं त असांखे ॾाढी मोट मिली। उन ॾींहुं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजो असांजी सिंध में त सूफ़ी अज़म सां प्यारु कंदड़ ऐं पंहिंजी सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ आहिनि, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांजी सिंध खां ॿाहिरि बि असांजा सिंधी भाइर वेठा आहिनि जेके इन पंहिंजे ट्रेंड खे अॻिते खणी हलिया आहिनि। पसंदीदा फ़नकार मुंहिंजो? जी सर, मुंहिंजी पसंदि जो फ़नकार तक़रीबन जेको सुर में ॻाईंदो आहे उहो मुंहिंजी पसंदि जो आहे। कॾहिं तनाई में वेही गुनगुनायो अथव या सिर्फ़ु महफ़िल में या किथे? हा सर, असां शाइरनि जो जेको दर्द आहे उहो पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कंदा आहिनि। असां वरी कॾहिं कॾहिं अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे त वरी कुंड में वेही करे ॻाए करे दिलि जो ॿार हल्को करे छॾींदा आहियूं। सोच टीवी जे हवाले सां कंहिं दोस्त खे, कंहिं सिंध वासियुनि खे मैसेज ॾियणु चाहियो? हा साईं, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूं पहिरीं बि तव्हांखे ॿुधायो त सोच टीवी असांजो पंहिंजो सिंधी चैनल आहे, सिंधी टीवी आहे, ऐं जेके बि असांजी सिंध में रहंदड़ माण्हू आहिनि, एज़ ए शाइरी सां उन्हनि जो लाॻापो हुजे, फ़नकारी में हुजे, अदाकारी में हुजे, मतिलबु कहिड़ी बि फील्ड सां उन्हनि जो लाॻापो हुजे, मां उन्हनि खे नंढी रिक्वेस्ट कंदुसि त हीउ तव्हांजे लाइ वॾो प्लेटफॉर्म आहे ऐं हीउ पंहिंजो प्लेटफॉर्म तव्हां न विञायो ऐं हिते अची पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कयो तव्हां।